नाज़रीन, लखी गुलाम शाह जे तालके अस्पताल में डॉक्टरनि, दवाउनि ऐं ॿियनि सहूलियतुनि जी खोट सबबि इलाइक़े वासी परेशान आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे हिदायतुल्लाह महर जी। हिदायतुल्लाह लखी गुलाम शाह तालका हेडक्वार्टर जे अस्पताल में जिथे जेको सो डॉक्टरनि सां गॾु दवाउनि जी बि सहूलियत कोन्हे का ऐं हिन वक़्तु जेको सो लखी गुलाम शाह अस्पताल जे अंदरि डॉक्टरनि जेको सो कोन्हनि के OPD जेको सो मुकमल तौर ते बंदि लॻी पई आहे ऐं जेके शहरवासी या ॿहिराड़ी जा हिते दवाऊं वठण जे लाइ अचनि था उनखे सख़्तु तकलीफ़ जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। जेको अस्पताल जो अमलो आहे उहो बिल्कुलु नाकार आहे ऐं हिते जेको सिस्टम आहे दवाउनि जो या OPD जो उहो बिल्कुलु माना कंडम आहे। हिते जॾहिं असां पेशेंट अचनि था या असां अचूं था त दवाऊं मनपसंदि माण्हुनि खे ॾिनी थियूं वञनि। जेके ग़रीब मिसकिन आहिनि, जेके पेशेंट आहिनि, मरीज़ आहिनि, उन्हनि खे नज़रअंदाज़ थो कयो वञे। अस्पताल में को बि सहूलियत न आहे, ॿारनि खे खणी ईंदासीं दवा बि न आहे, सुठो बि नथा ॾिसनि बि, ग़रीब माण्हू खे मोकिलनि था वापसि ऐं हर शइ बि न आहे, विकिणी छॾींदा आहिनि ॿाहिरियों वधे। इन जे करे असां चुप करे ग़रीब आहियूं, छा कयूं, वधे मजबूरी आहे, अचूं त हिते नथा ॾिसनि। साईं का शइ कोन्हे, दवा खसीस जेका केनोल आहे 50 रुपए जी उहा बि न आहे। जेको बि अचे थो फस्ट एड जेकॾहिं हे ॾियनि था, को अलाह ख़ैर करे को रोड जो हादसो थिए थो, कुझु बि थिए थो, फस्ट एड या ATC जेका आहे इंजेक्शन आहे रोडिस जी, उहा बि ॿाहिरां था लिखी ॾियनि। कंहिं बि क़िस्म जी का बि सहूलियत, का बि मेडिसन आहे ई न, काॾे वञे थी इहा ख़बर कंहिंखे बि कोन्हे। कंहिं बि क़िस्म जी न, वरी के अहिड़ा वॾा डॉक्टर ई आहिनि जेके माना जेको बि पेशेंट पुॼे थो उन टाइम रेफर लेटर ठाहे उनखे रेफर था कनि। लेटर लिखी चुका हूँ DHO साहब जिन खे, इंशाल्लाह जेको आहे जल्दी थी वेंदो। ॿारनि जो डॉक्टर साहब अॼु मोकल ते आहे, उनजे करे कान्हे, अॼु असां OPD ॾिठी आहे पाण। लखी गुलाम शाह हेडक्वार्टर अस्पताल में आयल मरीज़नि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो ई चवणु आहे त हिते जेको आहे सो डॉक्टरनि जी बि खोट आहे ऐं दवाउनि जी बि खोट आहे। डॉक्टर जेके ॾिसनि था त उहे दवायूं ॿाहिरनि जूं लिखी था ॾियनि। हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते डॉक्टर रखिया वञनि ऐं दवाउनि जी जेको आहे सो खोट ख़तमु करे ॿाहिरों जेके लिखी था ॾिनी वञनि उहे बंदि कयूं वञनि। हिदायतुल्लाह महर, आवाज़ TV न्यूज़, लखी गुलाम शाह।